जामशोरो में सिंध यूनिवर्सिटी के मुलाजमन पारा सिंडिकेट इजलास में मसला हल न थियण खिलाफ एहतजाज कियो वियो। मुलाजमन सेवा के सदर मोहम्मद अली घांगरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में 32 ॾींहं भी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया संदनि जाइज़ मसला हल करण लाइ तयार न आहे, जॾहिं त उन्हनि खे ईंघ आहे पई, जंहिं सबबु हू मायूसी जे वर चढ़ी विया आहिनि। ॾींहं ते बि पंहिंजनि मसइलनि जे हल लाइ सेवा जे तरफ़ां पंहिंजो मुज़ाहिरो करे रहिया आहियूं ऐं कल्ह बि असांजी जेका सिंडिकेट थी आहे उन में जेके असांजा मसइला हल रखिया विया आहिनि उनखे असांखे मुकमल तौरु नज़रअंदाज़ कयो वियो आहे। पर अफ़सोस जो फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिबु असांजा उहे मसइला हल कराए न सघियो ऐं इंतिज़ामिया असांखे सिर्फ़ु आसरा ॾींदी रही। चवणु हो त सिंडिकेट इजलास में हुननि जे मसइलनि जो हल न कयो वियो, तंहिं करे मुलाज़िमनि में कावड़ जी लहर आहे। को बि माना असांजे मसइलनि ते ध्यानु न ॾिनो हुयो। पोइ को जवाज़ कोन हुई असांजा इशू रद्द करण जो। असां पंहिंजी इंतिज़ामिया खे असां पंहिंजो दुश्मन सम्झूं था। इंतिज़ामिया जेकॾहिं चाहे हा तीअं असांजा मसइला हल करे हा। इंतिज़ामिया रंडक विधी असांजे मसइलनि में, इन करे असां पंहिंजी हिन तहरीक खे ज़ोर वठण खां सवाइ ॿियो को असांजो हल ई कोन्हे। हुननि अपील कई त संदनि जाइज़ मसइला हल करे परेशानियुनि खे घटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।